हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। राजा जनक जे अॻियां संदसि वॾे वज़ीर हिकु दफ़े अर्ज़ु कयो त साईं, अव्हां धर्म जा अवतार आहियो, मगर शरीर अथव त बि पाण खे विदे छो था कोठायो? विदे मुक्त जो मतिलबु आहे त ज्ञान पाए चोलो छॾिजे, मगर तव्हांजो शरीर बि देह बि आहे, तॾहिं बि पाण खे विदे छो था कोठायो? राजा चयसि त हिन सवाल जो जवाबु हफ़्ते खान खां पोइ तोखे मिलंदो। 3 चइनि ॾींहंनि खां पोइ राजा ढिंढोरो ॾियारियो त मुंहिंजे वॾे वज़ीर अपराध कयो आहे, जंहिं करे फलाणे ॾींहुं खेसि फांसीअ ते चाढ़ायो वेंदो। सारे राज में इहो ढिंढोरो घुमियो जो वॾे वज़ीर ऐं संदसि कुटुंब वारनि बि ॿुधो। संदसि घर जा भाती ऐं मित्र रोअण लॻा। शहर में ॾाढो शोर मची वियो ऐं सभु को हाहाकार करणु लॻो, छो त वज़ीर माण्हुनि में ॾाढो प्यारो हुओ। वज़ीर जो ॿुधो त बाक़ी 3-4 ॾींहं जीअरो आहियां, सो खाधो पीतो बि बंदि करे छॾियईं। सारो वक़्तु मरण जो ख़्यालु हुयुसि, मगर राजा खे केरु चवे। वज़ीर जो मुंहुं ऐं बदन पीलो थींदो पियो वञे। आख़िर राजा खेसि घुराए चयो त मुंहिंजो अपराध कयो आहे, तो मुंहिंजो अपराध कयो आहे, पर मां इहो ज़ाहिर कोन कंदुसि। मगर तूं मुंहिंजे घणे वक़्त खां वॾो वज़ीर हुएं, सो पछाड़ी जो मानी मूं वटि खाजां। राजा रसोई कंदड़ खे चयो त कंहिं बि शइ में लूणु न विझे। जेको बावर्ची हुओ, रसोई ठाहींदड़ हुओ, राजा उन खे मना कयो त कंहिं बि शइ में लूणु मता विझे। वज़ीर रसोई खाधी, मगर सारो ख़्यालु मौत में हुअसि। ॾिठाई बि कोन त छा थो खां। खाधे खां पोइ राजा पुछियसि त ए वज़ीर, छा खाधो? हिन चयो त मूंखे त सारो वक़्तु मौत पे यादि आई, सो खाधे में कीअं मन वेंदो? ख़बर न आहे त छा हुओ जो खाधमि। मूं त पंहिंजे घर जी भातियुनि, स्त्री, भेनरनि ऐं धीअरनि सां बि कोन ॻाल्हायो आहे, ऐं न मूं पुत्रनि जो मुंहुं ई ॾिठो आहे। राजा चयसि त ए वज़ीर, तोखे 4 ॾींहंनि जी पक हुई त जीअरो रहंदे ऐं पोइ फांसी मिलंदी, त बि सिध ॿुध भुलिजी वें छो? ॾिस, तोखे पक हुई त 4 ॾींहं खां पोइ मरंदे, पोइ बि तुंहिंजो हींअर होश ठिकाणे में कोन आहे। तुंहिंजो दिमाग़ु घुमे पियो ऐं इहो बि यादि न अथई त हींअर छा खाधो आहे। मगर मूंखे जो हयाती जो हिकु दम जो भरोसो न आहे। वज़ीर खे राजा चए थो त तोखे ख़बर त हुई तो 4 ॾींहं खां पोइ फांसी मिलंदी। 4 ॾींहं तो वटि जेको करिणो करे वठ, पर तॾहिं बि तूं मुंहिंजो बीठो आहीं। ईअं मूंखे त मुंहिंजे हिकिड़े पल जी बि ख़बर कोन्हे, शायदि ॿिए भला मरी वञा। हर वक़्तु इहो ई ख़्यालु अथमि त ख़बर न आहे त कॾहिं काल अची वठी वेंदो, त पोइ मूंखे दुनिया जे रसनि या देह जो अध्यास कीअं रहंदो। वज़ीर सम्झी वियो त राजा छो थे विदे कोठिजे। हिन जो शरीर में रंचक मात्र बि मोह न हुओ, थोड़े मात्र बि मोह न हो, ऐं न हू पाण खे शरीर ई सम्झे थो। जेकॾहिं असां में मौत जो डपु रहे त को बि डपु हूंदो न करियूं, को बि पाप न करियूं। जेके सुम्ही निंडूं कंदा आहिनि, चोरियूं बि उन्हनि जे घर थींदियूं आहिनि, पर जेके ख़बरदार थी जाॻंदा रहनि था, उन्हनि वटि चोर कदाचित न ईंदा। हिन मानुष जनम में जेको होशियारु थो रहे, उहो ई पंहिंजनि दुश्मन काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार खां बची सघे थो। न त उहे असांजो धर्म नास करे असांखे नास कंदा। भॻवान खे जेकॾहिं हर हंधि, हर जीव में, हर वक़्तु स्थित सम्झी, जीअं हू सचपच आहे, त कदाचित कॾहिं बि भुलिजी पाप कर्म न करी, छो त इहो सभु कुझु ॾिसे थो। असीं ॿियनि माण्हुनि अॻियां बि पाप कर्म करण खां डिॼूं था,
त हुन परमात्मा जे अॻियां कीअं करियूं जेकॾहिं हुनखे हाज़िर नाज़िर सम्झूं। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे जेतिरो थी सघे ओतिरो शेयर कयो त ॿियनि जो भलो थिए ऐं असांजे यूट्यूब चैनल नातुन ज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं वीडियो ॾिसो, लाभ पायो, कथाऊं ॿुधो। चओ जय सियाराम।